خدا راضی حسن راضی خدا راضی حسین راضی خدا راضی حسن راضی خدا راضی حسین راضی علی جان سفره عشق تو این خونه تو میندازی علی جانم علی جانم मुल्क जे ॿियनि शहरनि जी करमपुर में वेॾा मुरमुल आराम जे हवाले सां मौलवी वज़ीर अली जतोई इनायत हुसैन ख़ान बिजाणी लाहौती गुलाम नबी शेख ज़वार सादिक अली नसीरानी फ़कीर शाहनवाज़ मीरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं संदन आलो अयाल जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ मरकज़ी मातमी जुलूस सखी दौलत शाह बुखारी दरगाह तां बरामद थियो। मातम ऐं सीना ज़नी कई वई। हर तरफ़ या हुसैन हाय हुसैन जूं सदाऊं शहर ऐं इलाइक़े जो माहौल या हुसैन हाय हुसैन जी सदाउनि सां गूंजी पियो। बेगारी चौक ते शहर ऐं इलाइक़े जा नंढा वॾा पेड़ा ॻोठ मीर बगन ख़ान बियाणी आलम शाह बुखारी साहिब शाह बुखारी ॻोठ मोरो माड़ी खां शरीक थिया। करमपुर पुलिस जे तरफ़ां एसएचओ करमपुर हुसैन अली शाहानी जी अॻुवाणी में मरकज़ी मातमी जुलूस खे पुरअमन बणण लाइ सख़्त सिक्योरिटी तरतीब जलूस जे अॻियां पोयां ऐं पासनि खां पुलिस एहलकार गॾु बीठल रहिया। शहर जे दाख़िली तोड़े ख़ारजी रस्तनि ते पुलिस एहलकार तैनात कया विया हुआ। हरी ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी चेकिंग कई वई। होॾां सेहत मर्कज़ करमपुर तरफ़ां डॉक्टर नज़ीर अहमद बिजाणी इमरान अली नसीरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहर में मेडिकल कैंप पुर लॻाई वई। सीनाज़नी ऐं मातम में ज़ख़्मी थींदड़ केतिरनि ई मोमिननि जो इलाजु पूरो कयो वियो। करमपुर इस्पताल जे सरकारी एम्बुलेंस एमरजेंसी तौरु मरकज़ी मातमी जुलूस सां गॾु रही शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो मरकज़ी मातमी जुलूस लाहौती अब्दुल रशीद लाशारी जावेद अली लाशारी जे पिट ते पहुतो। मरकज़ी मातमी जुलूस में शरीक मोमिननि पारां मातम ऐं सीना ज़नी कई वई। ॿिए तरफ़ पिण जे मुंतज़मीन पारां मरकज़ी मातमी जुलूस में शरीक मोमिननि खे सबील ऐं नंगर न्याज़ पेश कयो वियो। तंहिंखां पोइ मातमी जुलूस वांगण फ़कीर इमाम बारगाह ते पहुतो जिते मोमिननि पारां मौलवी वज़ीर अली जतोई जी अॻुवाणी में निमाज़ ज़ुहर अदा कई वई। तंहिंखां पोइ मोमिननि खे सबील नंगर ऐं न्याज़ पेश कयो वियो। ज़ुहर निमाज़ जी अदायगी खां पोइ मरकज़ी मातमी जुलूस हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ताज़ियो ऐं मासूम अली असगर जो झूलो कढी अॻी मंज़िल तरफ़ रवानो थियो। जलूस ईदगाह चौक ते जिते मोमिननि पारां हाय हुसैन या हुसैन जी सदाउनि सां गॾु सीना ज़नी ऐं मातम कयो वियो। होॾां जलूस बैंक चौक खां थींदे हैदर चौक ते पहुतो जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। शिया उलमा इकराम अलामा सैयद बुलंद अली शाह मौलवी सगीर हुसैन शाह मौलवी वज़ीर अली जतोई ऐं मौलवी निसार अहमद जांगवानी मजलिस खे ख़िताब कंदे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सन आलो अयाल जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश कंदे करबला जी मुकमल अहमियत बयानु कई। तंहिंखां पोइ मरकज़ी मातमी जुलूस सखी दौलत शाह बुखारी पहुची नर थी वियो ऐं शाम ग़रीबा मुनक़िद थी। मौलवी वज़ीर अली जतोई शाम ग़रीबा पढ़ाई। कैमरामैन गुलाम नबी मीरानी मोहम्मद इसाक़ नसीरानी अनवर अली नसीरानी सलमान जावेद बिजाणी सां गॾु जावेद उस्मान बिजाणी जेटीएन वेब न्यूज़ करमपुर। خدا راضی حسن راضی خدا راضی حسین راضی خدا راضی حسن راضی خدا راضی حسین راضی علی جان سفره عشق تو این خونه تو میندازی علی جانم علی جان